जिए सिंधी बोली जिए, धरती जिए सिंधु छोली जिए, सूफिन दरवेशन जी सिंधड़ी जिए, जी चल अमाम जी चिंदड़ी जिए, मिठड़ी अमर जी लोली जिए, सिंध जिए सिंधी बोली जिए, धरती जिए सिंधु छोली जिए। माण्हू सब न सुहिणा पखी सब न हंज। अच्छा, माण्हू सब न सुहिणा पखी न सब हंज, के माण्हू मंझ अचे बू बहार। सती जमात में पढ़दो आं। सती क्लास में। पप्पा जो छा नालो थी? गणेश कुमार। अच्छा, तव्हां जो छा नालो आहे? नैतिक। नैतिक। साइड में ॿिया चावला रहंदा हुया, जगूराम वारा हुया, प्यारी राम वारा, अच्छा, लोरी राम वारा, कृष्ण दादा, सब माना हिकु असांजो पूरो पारो गॾु रहंदो आहे चावलनि जो। सही आहे। हे ॾिसो डेरकी जो लाहौरी राम कुल्फी वारो। साईं लाहौरी राम। अच्छा, कास्ट चावला। चावला। अच्छा, परवड़ा भी कुल्फी लेंदा आया, कुल्फी मलायूं। अच्छा, कुल्फी मलायूं। हां, सही सही। फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहियो आहे लाहौरी राम जेको न 30 साल को कुल्फी हलाए थो। घणे हिकु सुठी ज़ात आहे, सुठी कास्ट आहे। अच्छा, ऐं बिज़नेसमैन आहिनि। अच्छा, कोई माना कोई कंहिंसां कोई फॾो फाड़ी या कोई ग़लति कमु कोन्हे चावला ज़ात जो। अच्छा। सबका भला कर सबका भला, सतराम साईं कर सबका भला। फ्रेंड्स हे ॾिसो शाम जो न डेयरी साहब ऐं लेडीज जो हिन टाइम सत्संग हलंदो आहे। झूलेलाल ही जेको झूलेलाल जो तव्हां ॾिसी रहियो बिज़नेस ॾाढी पुराणी आहे। त हेॾी सचो सतराम डेयरी साहब जी। हाय फ्रेंड्स, नमस्ते, जय श्री राम, सत श्री अकाल, जय झूलेलाल, वाहिगुरु, सचो सतराम। फ्रेंड्स, जैसा कि देख रहे कंटिन्यू मैं आपको अपने शहर में हिंदू लाइफ स्टाइल मंदिर गुरुद्वारा से दिखा रहा हूँ। जो आज की वीडियो होगी वो होगी मैं आपको अपने शहर में मेरे हिंदू चावला कास्ट के रहते हैं, क्योंकि काफ़ी मेरी जो ऑडियंस है वो कहती है कि हमें चावला कास्ट के जो है ना हमें कुछ यहाँ पे जो हिंदू रहते हैं वो दिखाएं। तो आज का मेरा व्लॉग तकरीबन सिंधी में होगा, क्योंकि मेरी काफ़ी सिंधी ऑडियंस है, वो कहते हैं कि हमें सिंधी में ना कोई अच्छा सा व्लॉग बना के दिखाओ। तो काफ़ी मेरी सिंधी में भी होगी, साथ में उर्दू हिंदी भी होगी। तो ये देख रहे हैं डेरकी का जो है ना, ये मेरे शहर का जामिया चौक है। तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं। तो ये देखें इस तरह जो है ना ये शहर है। तो अभी यहाँ पे ना देखते हैं हम चावला की शॉप देखते हैं। तो ये देखें यहाँ पे ना एक ये अपना मस्त करियाना, ये मेरा इंद्रलाल दोस्त है। तो आपको इसका शॉप दिखाते हैं। तो ये मेरा दोस्त है इंद्रलाल। इंद्रलाल नमस्ते। नमस्ते साईं। छा हाल आहे साईं? ठीक है। अच्छा, तव्हां चावला तो कोन आयो ना? ना साईं ना। असांजो लोग ठाहियूं था चावला जो। हम मसली तलरेजा परिवार है। अच्छा, तलेरजा। फ्रेंड्स, ये तलेरजा परिवार जो आहे इंद्रलाल, इनजी व्लॉग ऑलरेडी मां तव्हांखे ॾिसणो हूंदो, मुंहिंजे चैनल में अपलोड अथव। त इन जो किराना जो शॉप सां घणो टाइम थियो तव्हांजी शॉप खे? हर असांजी छाप के 60 साल थी विया। 60 साल थी विया आहिनि। त फ्रेंड्स, हे ॾिसो इंद्रलाल तलेरजा। ठीकु आहे, इंद्र वञूं था असां चावला वारनि ॾे। तो चावला जो व्लॉग ठाहींदासीं। त असां हे ॾिसो साईं जेको आहे न असांजा डेरकी जा न वेठा नी। त अच्छा फ्रेंड्स, ये एक शॉप है, सनी चावला की दुकान है। तो जहाँ भी मैं फ्रेंड्स आपको एक बात बताना चाहता हूँ कि मैं जहाँ भी व्लॉग बनाने जाता हूँ, ये मेरे डेरकी के जो सिंधी हिंदू बच्चे हैं ना, तो ये मेरे सामने आ जाते हैं। तो ये कहते हैं हमें व्लॉग में शामिल किया करो। तो मुझे ना हर एक की बात मानी पड़ती है। तो आज मैं सिंधी में व्लॉग बना रहा हूँ, सिंधी से पूछेंगे, मुझसे पूछेंगे। तो छा नालो आहे तुंहिंजो? सिद्धांत। अच्छा, सिद्धांत। कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे? मां 6वीं क्लास सती जमात में पढ़दो आं। 7वीं क्लास में। पप्पा जो छा नालो थी? गणेश कुमार। अच्छा, तव्हांजो छा नालो आहे? नैतिक। नैतिक। तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? सती में। 7वीं में। अच्छा, तव्हांजी कास्ट कहिड़ी आहे ज़ात तव्हां ॿिन्हिनि जी? डिंगाना। डिंगाना है तव्हांजी? कटारिया। अच्छा, कटारिया डिंगाना। फ्रेंड्स, तव्हां ॾिसो हेठि कटारिया डिंगाना कास्ट जा असां वटि अथव। अॼु जी वीडियो चावला कास्ट में आहे। त हिकिड़ो हेॾे आहे न, छा नालो आहे तुंहिंजो? सिमरत। अच्छा, पप्पा जो छा नालो थी? मुंहिंजो ईश्वर सिंह। अच्छा, कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे? हां, 7th क्लास में। हाणे कॾहिं वञी रहिया आहियो तव्हां? असां एलकी में वञी रहिया आहियूं। न ट्यूशन ते विया आहियो? कॾहिं विया आहियो? असां ट्यूशन पाठशाला पढ़ंदो? पाठशाला। हां। कहिड़ी दरबार में? असां नंढी दरबार। नंढी दरबार। फ्रेंड्स, हे ॾिसो हे नंढड़ा ॿार सुबुह जो स्कूल ऐं मंझंदि शाम जो ट्यूशन ऐं शाम जो वरी इवनिंग में लेट पाठशाला। ठीकु आहे, सॼे गॾु थी करे हिकिड़ो नारो हणिजो, गॾु थी वियो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सचो सतराम। सचो सतराम। सोनो कवाराम। सोनो कवाराम। जय श्री राम। जय श्री राम। तो फ्रेंड्स, हे ॾिसो। अच्छा, तो फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहिया आहियो, मां हिकु चावला जी शॉप ते आयो आहियां, सनी चावला जी शॉप सां। ऑलरेडी मां हिकु वीडियो बि अपलोड कयो आहे सनी चावला जो अलॻि नाले सां। हे सनी चावला जी 2 शॉप्स आहिनि।
तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते लिखियो पियो आहे सिंधी में सनी चावला। त हिकु सनी चावला जी हे शॉप आहे, हिते न वेठो आहे सनी चावला हुन शॉप ते वेठो आहे। त चलो तव्हांखे हिकु क्लाथ वारो कपिड़े जी शॉप वारो बि तव्हांखे चावला ॾेखारियूं। त हे बि असांजो जेको आहे न हिकु ड्राई फ्रूट जो पंहिंजो सिंधी हिंदू आहे। त हे ॾिसी रहिया आहियो हिते बोर्ड ते लिखियल आहे चावला लिखियल आहे। हे ॾिसो SSD क्लाथ चावला हाउस। त हलो तव्हांखे जेको आहे न हिते बि हिकु शॉप ॾेखारियूं चावला जी, सनी चावला जी। त हे ॾिसी रहिया आहियो त हे असांजा आहे सनी चावला। सनी चावला साईं सचो सतराम। हे माइक हणी छॾियोसि। वरी थिए सुख आहे। हा बसि सनी चावला असां जेको आहे न अॼु व्लॉग ठाहियूं था चावला कास्ट जो। छो त काफ़ी मुंहिंजी आइडिया सां अचे थी जेकी पाकिस्तान में चावला रहनि था सिंधी, असांखे उन्हनि जो अलॻि व्लॉग ठाहे। ऐं मुंहिंजी अहिड़ी बि आइडिया सां चवंदी हिकु सिंधी में व्लॉग ठाहे। अॼु मां ओनली फॉर चावला जो ठाहियां थो। त सॼनि खां पहिरियों तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। मुंहिंजो नालो सनी चावला आहे। अच्छा फ्रेंड्स तव्हांखे ॿुधाईंदो हला ही सनी चावला हिंद सिंध में मशहूरु आहे भगत सनी चावला नाले सां। त इन जो बि ऑलरेडी हिकु यूट्यूब में चैनल बि अथव भक्ति जो, जंहिंखे राटकी साहिब जो शब्द ॿुधणा हुजनि त चैनल जो नालो छा आहे तव्हांजे जो? SSD भगत सनी चावला। SSD भगत सनी चावला जो चैनल आहे जिन में तव्हांखे शब्द मिलंदा। त सनी चावला हाणे मूंखे इहो ॿुधाइजो सॼनि खां पहिरियों त ॾेरकी में चावला कास्ट जा जेके पंहिंजे सिंधी हिंदू आहिनि घणा घर आहिनि? घर ॾेरकी में घर थी वेंदा साईं 60-70 घर थी वेंदा। 60-70 जी पॉपुलेशन घणी बनंदी टोटल सिंधी हिंदू चावलनि जी? हा चावला जी टोटल चावलनि जी थी वेंदी 150-200 ॼणा थी वेंदा ॾेरकी में चावला। 200 चावला आहिनि माना? 200 चावला। त अच्छा मूंखे इहो ॿुधायो जेके चावला मां ॿुधो आहे त माना हिकिड़ो कास्ट जेकी आहे ॾाढी फेमस आहे, जिनमें उहो इंडिया में बि कास्ट आहे, इंडिया जे पंजाब में सरदार बि रहंदा नी ऐं चावला फेमस बि मञिया वेंदा नी, ॾाढा कारोबारी बिज़नेस बि आहिनि ऐं थोरा प्यार मोहबत करण वारा बि आहिनि। उनजे लाइ तव्हां थोरो छा चवणु चाहींदा भई चावला जे बारे में जेके चावला हिंदू रहंदा आहिनि पंहिंजा हिंद सिंध में? साईं असां पंहिंजी फैमिली में ॾिठो आहे। अच्छा असांजा वॾा चाचा अच्छा या सोट या मतिलबु जेके असांजे माना पूरो परिवार आहे। हा छो न असांजे साइड में ॿिया चावला रहंदा हुया, जगूराम वारा या बिहारी राम वारा, अच्छा लोरी राम वारा, कृष्ण दादा, सभु माना हिकु असांजो पूरो पारो गॾु रहंदो आहे चावलनि जो। सही आहे। पोइ असां हिक ॿिए में ख़ासियत ॾिठी आहे, मां पंहिंजे पूरे परिवार पंहिंजे में ॾिठी आहे। सही आहे। असांजो हूंदो हुयो चाचो घनश्याम दास। अच्छा उहो वीचारो गुज़ारे विया। अच्छा उहो माना थधी तबियत वारो हुयो, माना उहो सभिनीनि सां प्यार सां ॻाल्हाईंदो हुयो, मोहबत कंदो हुयो। सही आहे। उनखां बाद मुंहिंजो पीउ माना ॿिन्हिनि जी तबियत साॻी। अच्छा माना माना काथो किरास बि थींदा न, माना चुप करे ख़ामोशी करे इज़तदार माण्हू। अच्छा ऐं सदाईं खिलंदा रहंदा। तव्हां मालिक जी रहमत, सचे सतराम जी रहमत आहे। अच्छा हा असां उन्हनि मां सिखियाऊं। माना नंढो हुजे वॾो हुजे, निमरता केरु हुजे, केरु बि हुजे न, असां हथ जोड़ी असांजी वाट आहे, केरु बि हुजे अच्छा असां खिली करे ॻाल्हाईंदा आहियूं। असांजा माण्हू बसि भाग रुपए मिलंदा आहिनि। सनी असांखे हिकिड़ो थोरो शाइर ॿुधाइजो प्यार मोहबत वारो सिंधी में, थोरो माना शाइरी ॿुधाईंदो जेके हिंद सिंध में माण्हू रहंदा आहिनि उहो बि ॾिसनि जेके सिंधी हिंदू रहूं था, थोरो उनजे लाइ सुठो। साईं चवंदा आहिनि, मां ॾिठो आहे प्यार के माना हितो ॿाहिरि निकिरंदासीं माना कोई कहिड़ी तबियत वारो आहे, कोई कहिड़ी तबियत वारो आहे। अच्छा ठीकु आहे, पर उहो हिकिड़ो शेर मूंखे यादि अचे थो। माना उन शेर में हर कोई सम्झी वेंदो त माना हिन जो मतिलबु छा आहे। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज। अच्छा माण्हू सभु न सुहिणा, पखी न सभु हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बू बहार जी। मतिलबु उहा शइ कंहिंमें हूंदी आहे, कंहिंमें कशिश हूंदी आहे, कंहिंमें प्यारु हूंदो आहे। मां त चवंदुमि जेको खिलण वारो माण्हू हूंदो, खिलंदो रहंदो, उनमें सदाईं प्यारु हूंदो आहे, उनमें सदाईं मोहबत हूंदी आहे। सही सही फ्रेंड, त तव्हां ॾिसी रहियो आहे सनी चावला। त उन सां गॾु हिकु उनजो दोस्त बि वेठो आहे। हे सनी चावला जो दोस्त आहे, मुंहिंजो बि फ्रेंड्स बि आहे, रिलेटिव बि आहे। त सचो सतराम अनिल? सचो सतराम। अच्छा तव्हांजी छा कास्ट आहे? परसवानी। परसवानी। फ्रेंड्स हे ॾिसी रहिया आहियो अनिल आहे, त हे सनी चावला जो दोस्त आहे, मुंहिंजो रिलेटिव बि आहे। तो असां वटि फ्रेंड्स मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असां वटि जेके सिंध में हिंदू रहूं था न, असां वटि तव्हांखे हिकिड़ी मां ख़ासियत ॿुधायां। जेके असां सिंधी हिंदू रहंदा आहियूं, शाम जो मंझंदि जो जेट फारिग हूंदो न, जेके बि दोस्त आहियूं त शाम जो हिक ॿिए सां हिते शाम जो मिलणु वेंदो। जीअं अनिल हाणे सनी सां मिलणु आयो आहे, ईअं असां पाण में मिलंदा रहंदा आहियूं। प्यार मोहबत असांजो सिंधियुनि जो हलंदो रहंदो आहे। हा सनी चावला थोरो हिकिड़ो शब्द ॿुधाइजो हिकिड़ो। सचो सतराम। सचो सतराम। सबका भला कर, सबका भला, सतराम साईं कर सबका भला, सतराम साईं कर सबका भला, तेरे हैं हम
तेरे रहेंगे, तेरे हैं हम तेरे रहेंगे। सुन तू सदा मेरी, सुन तू सदा, सतराम साईं तू सुन तू सदा। जेको हाल हाज़ुर इहो ई हुयो। सचो सतराम। फ्रेंड्स सनी चावला वॾी महिरबानी तव्हांजी, थैंक यू। सचो सतराम। जी सिंध, जी सिंध। तो फ्रेंड्स आप देख रहे हैं ये जो है ना, मैं आ गया हूँ कुरैशी मोहल्ला है। तो यहाँ पे भी सारे हमारे तकरीबन 80% हिंदू के शॉप्स हैं। तो यहाँ पे 2-3 चावला के शॉप्स हैं, वो आपको दिखाता हूँ। तो जी तो तव्हां ॾिसी रहियो कुरैशी बाज़ार आहे देरकी जी। हिते हाणे कुझु चावला जा शॉप्स आहिनि कपिड़े जा, तव्हांखे उहो बि ॾेखारींदव। तव्हां हे ॾिसो हिते जेको आहे न, हे शॉप्स जेके आहिनि न, तकरीबन इनमें 80% पंहिंजे हिंदुनि जा न। त हिते हे ॾिसो हे जेको आहे साईं कंवरराम साहिब जी बि तस्वीर तव्हां ॾिसी रहिया आहियो। त हे ॾिसो हे बि साईं कंवरराम साहिब जी तस्वीर। हे जेकी बि जेको आहे न तव्हां ॾिसी रहिया आहियो, तकरीबन इहे 80-90% पंहिंजे हिंदुनि जा, सिंधी हिंदुनि जा शॉप्स आहिनि। त फ्रेंड्स ये ॾिसी रहिया आहियो, हे जयपाल सिंह चावला आहे, उनजो ब्रदर पाण कान वेठो आहे। साईं वाहेगुरु साईं सजन गोबिंद। वाहेगुरु। अच्छा जयपाल सिंह कॾहिं वियो आहे? जयपाल सिंह विसाखी जे गुरुप्रभ जी शेवा में संगत इंडिया खां आयल आहे, उन जी शेवा में वियल आहे 50 साल। 50 साल। त तव्हांजो छा नालो आहे? मां नालो विशाल चावला आहे। विशाल चावला। अच्छा अच्छा, ये जेकी कुरैशी बाज़ार आहे, इनमें मां ॾिसां थो सॼे पंहिंजे हिंदुनि जी दुकाननि जी कपिड़े जूं, तकरीबन 90% हिंदुनि जी। 90% सिंधी हिंदुनि जी पंहिंजूं। हा। त फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहियो, हे जेकी मार्केट आहे न, कुरैशी बाज़ार आहे नी मार्केट जो, कुरैशी बाज़ार मार्केट आहे। हिननि में 90% जेको आहे न पंहिंजा सिंधी हिंदुनि जी शॉप्स आहे। सॼी शॉप्स इहा सॼी क्लॉथ जी पंहिंजी हिंदुनि जी आहे। त हलो तव्हांखे हाणे ॾेखारियूं था, कोई ॿियो चावला जी शॉप ॾेखारियूं था। फ्रेंड्स तव्हां ॾिठी वे हे सॼी कुरैशी बाज़ार, हिते कुझु चावला जी शॉप्स हुयूं। हाणे हलूं था ॿाहिरि। त हे ॾिसो हिते जेको आहे न, हिते हिकिड़ो लाहौरी कुल्फ़ी वारो आहे, चावला कास्ट जो, हिते की घुमंदो आहे हिन बाज़ार में। त हे ॾिसो हे साम्हूं मूंखे नज़र अची वियो आहे, लाहौरी राम असांजे ॾेरकी जो फेमस माण्हू आहे, जंहिंजी कुल्फ़ी जेको आहे न असांजे ॾेरकी में बिल्कुलु मशहूरु आहे। हे बि चावला कास्ट जो आहे। त हे ॾिसो ॾेरकी जो लाहौरी राम कुल्फ़ी वारो। फ्रेंड्स हे ॾिसी रहिया आहियो, त हे आहे लाहौरी राम चावला। त असांजे ॾेरकी जो फेमस आहे। इनखे घटि में घटि मां ॾिसां थो 10 खां मथे साल थी विया कुल्फ़ियूं हलंदनि। जेकी बि असांजे ॾेरकी शहर में घिटियुनि, तव्हांखे सुबुह खां वेंदे शाम ताईं ऊन्हारे में तव्हांखे कुल्फ़ियूं हिते हणंदो आहे, ऐं बाक़ी शाम सियारे में इहो मूंगफलियूं हणंदो आहे। हला तो वञे ज़बानी ॿुधूं लाहौरी राम चावला जो। साईं सचो सतराम। साईं सोनो कंवरराम। अच्छा सजन खां पहिरियों नालो तव्हां पंहिंजो पाण ॿुधायो। हा साईं लाहौरी राम। अच्छा कास्ट ज़ात पंहिंजी? दास कास्टिया कास्ट चावला। चावला। अच्छा इहो ॿुधायो, अॼु जेको मां व्लॉग ठाहियां थो न, उहो ठाहियां थो सिर्फ़ु चावला ज़ात जो। चावला वारनि में कहिड़ी ख़ासियत ख़ूबी आहे? चावला वारनि में जेकी माना ख़ासियत, हर शइ जी ख़ासियत असां में कहिड़ी? अच्छा माना छा असां ॾिठो त ॾाढा माना प्यार मोहबत वारा हूंदा नी? प्यार मोहबत वारा सभु चावला ने सम्झा। अच्छा सही सही। अच्छा हाणे कुल्फ़ी लाइ ॿुधाइजो, तव्हांखे घणो टाइम थी वियो आहे कुल्फ़ी हलाइण? 40 साल थियनि। 30 साल। 30 साल। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि 54 साल। 54 साल। 30 साल थी वियो अथव कुल्फ़ी खे? असांजा पर वॾा बि कुल्फ़ियूं हलाईंदा हुआ, कुल्फ़ियूं मलायूं। अच्छा कुल्फ़ियूं मलायूं। सही सही। फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहियो आहे लाहौरी राम जेको न 30 साल को कुल्फ़ी हलाए थो। घणे घणे जी कुल्फ़ी हूंदी आहे? कुल्फ़ी 30, 50, 100। 30, 50, 100 रुपया। हा। तो फ्रेंड्स हे ॾिसी रहियो कुल्फ़ी। कुल्फ़ी में छा ख़ासियत हूंदी आहे जेके माण्हू तव्हांजी कुल्फ़ी माना जेको न शौक़ सां खाईंदा आहिनि? माओ प्याला। अच्छा प्योर माना? प्योर। अच्छा नारेल जो बूरो। अच्छा सही सही। अच्छा मूंखे इहो ॿुधायो, माण्हू तव्हांजे कुल्फ़ियूं वठणु हुजनि, तव्हांजी लोकेशन छा आहे, किथे मिलंदव, त टाइमिंग छा आहे तव्हांजी कुल्फ़ियुनि जी? इहो टाइम बाज़ार आहे 4-5 बजे बाज़ार में। 4-5 बजे बाज़ार में? कहिड़ी बाज़ार में तव्हां मिलंदव? शाही बाज़ार, जेठाराम, हलवाई अड्डा। अच्छा सिंधी भाइर सां ख़ुशि रहनि, जिथे बि हुजनि माना? जिथे हुजनि, हिंद सिंध में हुजनि। अच्छा सदा आबाद हुजनि। हा। फ्रेंड्स हे ॾिसी रहियो लाहौरी राम चावला। फ्रेंड्स तव्हां ॾिठो वे लाहौरी राम चावला जो ही शाही बाज़ार ॾेरकी जे, तव्हां हे ॾिसी रहिया आहियो। त ही बि जेको न हिकिड़ी शॉप आहे पुराणी, जेवर जी आहे। हिते मंडली, हिते मशहूरु नाले सां जेवर जी मंडली आहे। त ही तव्हां ॾिसो शाही बाज़ार आहे। त हिते हाणे जेको न इन शाही बाज़ार जे अंदरि जेको न डेवरी साहिब आहे, सचो सतराम जी डेवरी साहिब, पूज ॾेरकी साहिब, डेवरी साहिब ॾेरकी जी। त हिते तव्हां ॾिसो ही डेवरी साहिब आहे। हलो तव्हांखे जेको न अंदरि त डेवरी साहिब जा दर्शन असां करायूं। त ॾेरकी जे अंदरि डेवरी साहिब, त हे शाम जो टाइम लेडीज़ जेको आहे थींदो आहे, सत्संग थींदो आहे। तव्हां हे ॾिसो डेवरी साहिब ऐं ॾेरकी जी। त हे ॾिसो हे ॿाहिरो व्यू ॾिसो ॾेरकी जो, डेवरी साहिब जो। त हे ॾिसो हे डेवरी साहिब, पूज डेवरी साहिब।
फ्रेंड्स हे ॾिसो शाम जो न देवरी साहब ऐं लेडीज़ जो हिन टाइम सत्संग हलंदो आहे। हे देवरी साहब तव्हांखे मां थोरो देवरी साहब दर्शन करायां। त हे ॾिसो जेको आहे न हे जेको आहे न देवरी साहब में शाम जो सत्संग थी रहियो आहे। फ्रेंड्स हे ॾिसो हिते झूलेलाल जो जेको न मंदिर आहे त जेके काफ़ी मुंहिंजी सिंध जी हिंद जी ऑडियंस आहे काफ़ी झूलेलाल जी आहे त सॼे ॾींहुं झूलेलाल जो कमेंट खणिजो। त हे मूंसां हिकु जेको न पंहिंजो दरवेश मिलियो आहे असांजो ॾेरकी जो छा नालो आहे तुंहिंजो? किरशन नालो आहे जो। हे बि असांजो सिंधी आहे। त हलो हाणे तव्हांखे जेको न कंहिं ॿिए चावल जी शॉप ते मिलायूं था। अच्छा तो फ्रेंड्स जैसा कि आप देख रहे हैं मैं आज की जो ना वीडियो में सिंधी बात कर रहा हूँ क्योंकि काफ़ी ऑडियंस मुझे कहती है कि आप जो ना हफ्ते में एक दफ़ा सिंधी ब्लॉग बनाया करें, तो इस वजह से मैं आज जो ना सिंधी में ब्लॉग बना रहा हूँ। तो जीअं त मुंहिंजे जेके बि सिंधी ॿाहिरि आयो तव्हां ॾिठो हुए असांजे ॾेरकी में मां तव्हांखे दर्शन करायो पूज रेड़की देवरी साहिब। त असांजे ॾेरकी शहर में 7 को 8 मंदिर आहिनि। 2 देवरी साहिब आहिनि, कुझु माता जा मंदिर आहिनि ऐं पूज वॾी दरबार आहे, नंढी दरबार आहे, काफ़ी सारा मंदिर आहिनि, गुरुद्वारा साहिब बि आहे। त हाणे हलूं था हिते मुंहिंजो हिकु भेणी जी शॉप आहे शूज़ जी, उहो बि चावला कास्ट जो आहे। त पोइ वीडियो खे एंड कंदासीं। हे ॾिसी रहिया हो ॾेरकी जो जेको न थाणो आहे पुलिस स्टेशन लिखियल आहे ॾेरकी में, पुलिस स्टेशन ॾेरकी। त असांजो ॾिसो ॾेरकी में थाणो पुलिस स्टेशन ईअं हूंदो आहे। तव्हां हे ॾिसी रहिया आहियो जेको आहे न हीअ पुलिस स्टेशन जो थाणो आहे ॾेरकी जे अंदरि। हे ॾिसो त हलो तव्हांखे जेको आहे न हाणे हिकु अधु कोई शॉप्स ॾेखारियूं चावला जी, पोइ वीडियो खे एंड कंदासीं। फ्रेंड्स जे साम्हूं शॉप्स आहे मुंहिंजे भेणी वेझी अजीत कुमार चावला, उन सां साम्हूं हिकु किरियाना जी शॉप्स आहे चावला जी। मां तव्हांखे हिकिड़ी किरियाना जी बि शॉप्स ॾेखारियां जेके असांजे माना चावला आहिनि। त हे ॾिसो हीअ जेको आहे न चावला कास्ट जो जेको आहे न असांजो पंहिंजो सिंधी हिंदू आहे। साईं वाहेगुरु साईं सचो सतराम झूलेलाल। जय झूलेलाल। अच्छा नालो तव्हांजो? मनोज चावला। मनोज चावला। त फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहियो हे जेको न तव्हांजे पप्पा जो छा नालो आहे? वाशूराम चावला। अच्छा वाशूराम चावला। त फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहियो हे मनोज कुमार चावला जी किरियाना जी शॉप सां घणो टाइम थी वियो तव्हांजी शॉप में? मुंहिंजे वॾे जी पुरानी शॉप आहे। अच्छा पर इहा पंहिंजी प्रॉपर्टी पंहिंजी आहे तव्हांजी? जी जी हाँ। शॉप पंहिंजी आहे? जी जी 40-50 साल थी विया आहिनि? जी जी। त फ्रेंड्स हे ॾिसो हिते तस्वीर बि ॾिसो साईं सचो सतराम साहिब जी ऐं भगत कंवरराम साहिब जी तस्वीर बि लॻियल आहे। त हीअ ॾिसो जेको आहे न शॉप्स किरियाना जी ईअं हूंदी आहे। असां वटि जेके सिंधी रहनि था हिंदू। त वॾी महिरबानी साईं तव्हांजी वॾी महिरबानी सचो सतराम। अच्छा तो फ्रेंड्स आपको ये मैंने किराना की शॉप दिखाई चावला की, बिल्कुल इसके सामने जो है ना ये मेरे बहनोई हैं, तो ये भी चावला कास्ट के हैं। तो इनसे जो है ना हम इंटरव्यू लेते हैं फिर वीडियो को एंड करते हैं। तो जीअं त मुंहिंजी जेकी सिंधी एड्रेस ॾिसी रही आहे हे शूज़ जो दुकान आहे, हे बि मुंहिंजो चावला ज़ात जो आहे, मुंहिंजो भेणियो आहे। साईं वाहेगुरु साईं। साईं धान वाहेगुरु। साईं तव्हांजो नालो साईं? साईं अजीत कुमार चावला। अजीत कुमार चावला। त इहो शॉप तव्हांजो पंहिंजो आहे? हाँ हाँ पर्सनल आहे पंहिंजो। अच्छा घणो टाइम थी वियो तव्हांखे इन शूज़ जे कारोबार खे तव्हांखे? हिन में थी विया आहिनि असांखे 30-35 साल थी विया आहिनि। अच्छा 30-35 साल थी विया नी? हा सही सही। हिते ॾेरकी में चावला जा घणा घर आहिनि? हिते साईं आहिनि 50-60 घर आहिनि। 50-60 घर 60 घर आहिनि। अच्छा मां त ॾिसी रहियो आहियां जेके बि चावला आहिनि तक़रीबन सुठे बिज़नेस में कारोबार में लॻल आहिनि। छा ख़ासियत आहे चावलानि जी? चावला साईं हिकु सुठी ज़ात आहे, सुठी कास्ट आहे। अच्छा ऐं बिज़नेसमैन आहिनि। अच्छा ऐं कोई माना कोई कंहिंसां कोई फॾो फाड़ी या कोई ग़लति कमु कोन्हे चावला ज़ात जो। अच्छा बिज़नेसमैन आहिनि, पंहिंजो कम सां कमु रखण वारा आहिनि। सही सही। हा त फ्रेंड्स तव्हां हे ॾिसी रहिया आहियो हे मुंहिंजो भेणियो आहे, सको भेणियो आहे अजीत कुमार। त हे बिल्कुलु ग्रेट माण्हू आहे असांजो भेणियो आहे। जेको बि असांजो कमु कार हूंदो आहे असां फ़ोन करूं ॾींहुं हुजे राति हुजे पहुची वेंदो आहे। तव्हांखे मां कंटिन्यू ॿुधायां थो त असांजे जेके सिंधी हिंदू आहिनि ईअं असां हिते सिंध में बिल्कुलु अमन ऐं प्यार सां रहंदा आहियूं।
तो ही था आज जी वीडियो में जेके तव्हांखे मां डेरकी शहर में जेके चावला हुआ ॾेखारिया। अच्छा तो फ्रेंड्स जीअं त तव्हां ॾिठो हूंदव जेके मुंहिंजा सिंधी हिंद सिंध खां ॾिसी रहिया आहियो, अॼु मां वीडियो में तक़रीबन तव्हांखे सिंधी में सॼो कुझु व्लॉग ठाहियो आहे जेको मुंहिंजे शहर डेरकी में जेके चावला कास्ट में असांजे जेके न हिंदू रहनि था। चावला में तव्हां ॾिठा हूंदव मुंहिंजे शहर में तक़रीबन 50 खां 60 घर चावला जो हुयो, जिन में 200 250 300 चावला हिते रहंदा आहिनि। ऐं कोशिशि कंदुमि अॻियां बि तव्हांखे ईअं सिंधियुनि जा हफ़्ते में हिकु ॾिसण में व्लॉग मिलंदो, कॾहिं माना तव्हांखे मंदरनि जो मिलंदो, कॾहिं तव्हांखे पाड़नि जो मिलंदो, मॉलनि जो मिलंदो। ऐं मां कोशिशि करां थो जेके सिंध में असांजा सिंधी हिंदू रहंदा जहिड़े जहिड़े शहर में उहो बि तव्हांखे कंटिन्यू ॾेखारींदुमि, जिन में मुंहिंजो शहर सां गॾु डेरकी सां गॾु मिरपुर माथेलो आहे, घोटकी आहे, सखर आहे, लाड़काणो आहे, शिकारपुर आहे ऐं काफ़ी सारी सिटियुनि मूंखे सिंधी बार बार चवंदा असांखे उनजा दर्शन करायो, उन दरबारनि जा दर्शन करायो। मां उहा बि कोशिशि कंदुमि तव्हांखे ॾेखारींदुमि। अॼु जी वीडियो में तव्हांखे ॿुधाइजो तव्हांखे वीडियो अॼु मुंहिंजी कीअं लॻी, की कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो किथां किथां तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं मुंहिंजी वीडियो खे तव्हां वधि में वधि ज़रूरु शेयर कजो, जीअं त पूरी हिंद सिंध में सॼनि खे ख़बर पए असां पाकिस्तान में जेके सिंधी हिंदू रहूं था ऐं कीअं असां हिते रहूं था। वीडियो के शेयर कजो ऐं लाइक कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कजो। अच्छा तो फ्रेंड्स उसके लिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। बाय बाय, नमस्ते, जय श्री राम, जय झूलेलाल, वाहेगुरु, नमस्ते, सचो सतराम।